अस्सलाम वालेकुम। जी तो मां आहियां अब्दुल गफ़ार ऐं हीअ आहे गोरख हिल स्टेशन जी 0 पॉइंट ऐं हीअ आहे मुंहिंजो दोस्त वकास ब्रांच ऑपरेशन मैनेजर ऐं मुंहिंजो हातिम दोस्त आहे सफ़ा जेको आहे न छा चवांसि इलाही कारोबार कया अथई का लक न अथसि हिन जी। अॼु हिते आयो आहे गोरख ते बास बासण त अगरि मुंहिंजो को बिज़नेस हली पियो त हिते जेको आहे न मां 50 माण्हुनि खे खाधो खाराईंदुसि। हाणे इहो हुते वाइदो त करे थो वञे ऐं हिन इहो 0 पॉइंट ते बीह करे पंहिंजे पाण सां इहो इक़रारनामो कयो आहे त हिन जो अगरि कोई बिज़नेस चमकी पियो त देग खणी ईंदो हिते जेको आहे न उहा बास जी हिते गोरख हिल जे 0 पॉइंट ते 50 माण्हुनि खे खाराईंदो। हाणे 50 माण्हू पोटवार जीप में वाई पांधी खां चढ़ी हिते ईंदा ऐं उहा देग बि हिते ईंदी ऐं चए थो देग मां खणी ईंदुसि कराची खां ऐं देग बिल्कुलु गरम गरम हूंदी। हाणे इन जो मतिलबु त हिन जो खाराइण जो कोई बि इरादो कोन्हे को। हाणे न इहा गरम देग कराची मां हिते गोरख ते पुॼंदी न इहे 50 माण्हू वाई पांधी मां हिते अची वेंदा। माण्हू त अची वेंदा पर देग न ईंदी। सो हिन जी नियत में फुल खलल आहे। सो वधीक पाण वात वकील आहे कुझु चए भला हिन मामले में हला कुछ न तो चाहिए सघां फिलहाल हाली न तोड़ आहे छा तुंहिंजी नियत में खलल लॻो पिया न। हाणे देग अचे कराची मां उहा बि गरम अचे को तूं जिन न आहे को तो वटि को अलातीन जो चिराग कोन्हे न का तो वटि ॿी का रॉकेट साइंस आहे। सो हाणे ॾिसूं था त इहा देग कीअं ईंदी हिते। फ़िलहाल इहो आहे त हीअ 0 पॉइंट आहे ऐं हीअ 3 दोस्त आहियूं असां ऐं हिते असांजी पार्टी थी थिए। मसइलो इहो आहे चांहि पीऊं था उहा बि डॿे वारे खीर जी आहे। सो बकरियूं काफ़ी घुमनि पियूं होटल वारे खे चयोसि त का बकरी पकड़े आहे भला तोखे सुञाणींदा हूंदा ऐं असांखे हुनखे खीर जी चांहि पीआर सुबुह खां रुगो डॿे वारा खीर था मिलनि। सो उन बि माज़रत कई चई भाईजान माज़रत इहो नथो थी सघे। सो वरी होटल वारे ॾे हिकु दफ़ो ॿीहर हलूं था इल्तिजा खणी त ॿेली का बकरी पकड़ ऐं को खीर पीआर असांखे।